कराची पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे ग़लाज़तूं फाड़े गंद पखेड़ींदड़ 13 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कमिश्नर ऑफिस तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि ईद उल अज़हा ॾिहाड़े डिप्टी कमिश्नर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर्स फील्ड में रही ग़लाज़तूं खणण ऐं मुंतक़िल करण वारे कम जी निगरानी कई। कमिश्नर ऑफिस मूजिबि पुलिस कलम 144 हेठि टेहटी, सऊदाबाद, चौरंगी, मुबीना टाउन, मॉडल कॉलोनी, शेरशाह, मंगो पीर, पाक कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवायूं करे गंद पखेड़ींदड़ 13 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कया विया आहिनि। कराची पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कई आहे। ॿुधाए पियो वञे त कार्रवाई कंदे ग़लाज़तूं फाड़े गंद पखेड़ींदड़ 13 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कमिश्नर ऑफिस तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि ईद उल अज़हा ॾिहाड़े डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर फील्ड में रही ग़लाज़तूं खणण ऐं मुंतक़िल करण वारे कम जी निगरानी कई। कमिश्नर ऑफिस मूजिबि पुलिस कलम 144 हेठि टेहटी, सऊदाबाद, चौरंगी, मुबीना टाउन, मॉडल कॉलोनी, शेरशाह, मंगो पीर, पाक कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवायूं करे गंद पखेड़ींदड़ 13 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे छॾिया।